अस्सलाम वालेकुम। चन्ना जिन जा ॿिया वॾा भाइर पाड़ा मोड़ा बतवा या ॿुधा लेबा ऐं बडाम हुआ, तिन जे काछे में हुकूमत हुई। जॾहिं राय कनौज जो घराणो हुकुमरान हो, उन ख़ानदान मंझां राव अर्जन गादीअ ते वेठो हो त मुग़लनि जो लश्कर दिल्लीअ मां चढ़ियो ऐं चननि मथां काह कयईं। राव अर्जन वॾो सूर्य ऐं बहादुर हुयो। हमले जो ॿुधी पंहिंजो सिपाह गॾु करणु लॻो। बडाम पाड़े जो पनड़ो बडामाणी वॾो अरबंग ऐं दिलेर हो, पर उहो उन वक़्तु ॿाहिरि वियल हो। राव अर्जन उन ॾुखे वक़्तु पिनड़े बडामाणीअ ॾांहुं ख़ासि एलजी मोकिलिया, पर उहे पिनड़े सां मिली न सघिया ऐं मोटी आया। मुग़लनि अर्जन जे क़िले ते हमिलो कयो। क़िले जे दीवार भॼी पई। अर्जन हारायो ऐं मारिजी वियो। तॾहिं मुग़ल ॿियनि सां गॾु पिनड़े जे सॻीअ माउ ऐं माटेलीअ माउ खे बि क़ैद करे साण वठी विया। जॾहिं मुग़लनि जो लश्कर रवानो थियो त पिनड़ो बि 50 साथियुनि सां ओचितो अची पहुतो। पोइ उन्हनि वञी जबल जो घटि झलियो ऐं मुग़लनि जे सिपह सालार जे घोड़े खे तरार लॻी ऐं घोड़ो ॿ अध थी पियो। अहिड़ी हालत में मुग़लनि जो लश्कर हटियो। बडाम जो कोट कंबर ऐं वाड़ा तालकनि जे दंग ते काछे तरफ़ FB बंद जी ओलह में बडाम ॾंड जे विच में 4 एकड़नि ते पखिड़ियल आहे। हिन दड़े खे बडाम पनड़े जो दरो चवंदा आहिनि। पनड़े बडामाणीअ जे कबीले चन्ना खे काछे जो मोतबर ताक़तवर सरदार सॼियल आहे। पनड़े वॾे बहादुरी ऐं जवान मर्ज़ीअ सां विढ़ांद कई, जंहिंजे नतीजे में पनड़े जी सॻे ऐं माटे जी ॿई मारूं क़ैद मां कढी पनड़े जे हवाले कयूं वयूं। चननि जे हिन घराणे 84 साल हुकूमत हलाई। हिन हमले खां अॻु में ई चननि जो पाण में नफ़ाक़ पइजी चुको हो ऐं संदन कमज़ोरी जो फ़ाइदो वठंदे मुग़लनि जे लश्कर मथनि हमिलो कयो ऐं संदन हुकूमत जी पुॼाणी थी। बडाम शहर खे चौधारी पकियनि सिरनि जो मज़बूत क़िलो ॿधल हो। फ़क़ति हिक ई तरफ़ खां दरवाज़ो हुयो, जेको सिज लहण खां थोरो वक़्तु अॻु में बंदि कयो वेंदो हो। हीउ क़िलो दरिया जे विच में हुअण सबबि हर ख़तरे खां महफ़ूज़ हो। क़िले जे चइनी तरफ़नि खां माड़ा ठहियल हुआ। दीवार मथां बि अहिड़ो ई बंदोबस्तु थियल हो। हिक वक़्तु 4000 जवान क़िले तोड़े माड़नि जी आड़ में हज़ारे दुश्मननि खे ख़तमु करे थे सघिया। चइनी तरफ़नि खां सारूअ दरिया, जेको उन ई हंध खां बडाम दरिया ऐं हाणे बडाम ॾंड जे नाले सां मशहूरु आहे, मौजू हणंदो हो। बडामाणी ॿेड़ियुनि हलाइण ऐं मच्छी मारण खां सवाइ लड़ाईअ जे फ़न में बि चङा माहिर हुआ। मतिलबु त काछे जे लिहाज़ खां बडाम जा जेतोणीकि ॾांधीअरा ऐं कड़ोहर या करो राव वारा चङा क़िला हुआ। बडाम जो शहर क़दीम हुअण सबबि मंझसि वॾियूं वॾियूं जायूं हुयूं। सरकारी तौरु गैर सरकारी महिलात हुआ। क़िले खां साम्हूं दरवाज़े वारे शाही बाज़ार वञी क़िले जो छोड़ थिए कयो। बाज़ार जे ॿिन्ही पासनि वारा दुकान आलिशान नमूने सजायल हुआ। मंझंदि हर क़िस्म जो सामान मौजूदु हो। बाज़ार जे छेड़े खां हिकु शाही घटी शाही महिमान खाने ॾांहुं वेंदी हुई। बाज़ार पूरी थियण ते घटीअ जे ॿिन्ही पासनि खां कोंडियुनि गुलनि ऐं ॿूटनि जूं कतारूं हुयूं, जेके महिमान खाने वारे शाही बाग सां अची मिलियूं थे। बडाम जे महिमान खाने जो नमूनो बि शाही हो। मंझसि दीवान ख़ासि, दीवान आम ऐं ॿियूं बि केतिरियूं ई जायूं हुयूं। महिमान खाने जूं जायूं, जिन जे विच वारो अङण हिकु चङे ख़ासि मैदान जो ॾेखो ॾेई रहियो हो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी खोजना मूजिबि पनड़े जे पीउ जो नालो बडाम हो ऐं पीउ जे नाले सां पनड़ो बडामाणी मशहूरु थियो। बडाम खे 2 ज़ालूं हुयूं, हिकु ॾाॾे पुटी ऐं ॿी मुग़लियाणी। काछो कोट जो सरदार हो। पनड़े जी माउ ऐं संदसि भाॼ सहेली मुग़लियाणी पाण में न ठहियूं। बडाम जे मरण खां पोइ पनड़े जे माटेलीअ माउ पे पंहिंजनि मुग़लनि माइटनि ॾांहुं नियाब मोकिलिया त अची काछे कोट ते कब्ज़ो कयो ऐं मूंखे बि वठी वञो। पनड़े जो भाउ अर्जन हो। जॾहिं मुग़लनि हमिलो कयो त पनड़ो ॿाहिरि कंहिं पासे वियल हो ऐं अर्जन मुग़लनि जे लश्कर जे साम्हूं थियो। इन जग में अर्जन वाहण लाइ पंहिंजे भाउ पनड़े खे सॾ कया। मुग़लनि पोइ अर्जन खे मारे कोट फतेह करे पनड़े जी माउ तौरु माटेली माउ ॿिन्ही खे पाण सां वठी रवाना थिया। जॾहिं पनड़े खे अर्जन जो पैगाम पहुतो त हिकदमि तयारु थियो। पनड़े जे घोड़े जो नालो पियरी हो। इहा अञा ॿोहाणे हुई। उन जी माउ बि मुग़ल वठी विया हुआ। पनड़ो पियरीअ ते संज पियो रखे त हूअ हरकत पई करे। अच्छा, किताब जंगनामा सिफ़े 1 ते लिखियल आहे त कंहिं वक़्तु काछे वारे इलाइक़े में चन्नाकुम जी हुकूमत हुई। काछे जे भर वारे इलाइक़े ते वरी कोरेजन ॼामनि जी हुकूमत हुई। चननि ऐं कोरेजन ॼामनि जो संग तां तकरार थियो ऐं कोरे जो ॼाम मारिजी वियो। तंहिं ते कोरेजन वञी कानेड़ी कोट जे सरदार जेसर राव खे दान ॾिनी, जेको माछियुनि जो लश्कर वठी काए आयो। चननि जेसर राव सां मुक़ाबिलो कयो, पर माछी ज़ोर थी विया। अहिड़ीअ रीति चननि वारे इलाइक़े ते माछियुनि जी ज़मीदारी क़ाइमु थी। अच्छा, हिन टॉपिक ते हिकु अलॻि वीडियो इंशाल्लाह मुकमल ठाहींदासीं। सिर्फ़ु हिते तव्हांखे थोरी मालूमाती ॾियणी हुई त चन्ना हिकु वॾी क़ौम आहे जिन काफ़ी टाइम हुकूमत कई। त उमेदु आहे त हीउ मुख़्तसिर वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।